एसएसपी मटियारी फैसल बशीर मेमण जी हिदायतुनि ते सीआई पुलिस मटियारी जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। पुलिस पारां हिक बोलान केरी सवेत 46 विस्की शराब जूं बोतलूं हथ करे 3 मंशियात फ़रोश गिरफ़्तार करण जी दावा। इन बारे में पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त एसएसपी मटियारी फैसल बशीर मेमण जी हिदायतुनि ते डीएसपी सीआईए मटियारी अता मोहम्मद दाहिरी ऐं सीआईए इंचार्ज मटियारी नेक मोहम्मद खोसो जी अॻवाणीअ में पुलिस खुफ़िया इतलाउ मिलण ते मटियारी थाणे जी हद नसरपुर चौक भरिसां कामयाब कार्रवाई करे हिक अदद बुलान केरी खे काबू करे 3 मंशियात फ़रोशनि अली अकबर खानज़ादा, ख़ालिद खानज़ादा ऐं यासीन उनड़ खे 46 विस्की शराब जी बोतलुनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार थियलनि जे ख़िलाफ़ सरकारी फ़रियाद ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच जो अमल बि जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।